सरदार छा हाज़िर आहे, जितां गिची मां झलियो, हितां झलियो, वारनि खां झलियो, कपिड़नि खां झलियो, जितां खपे झलियो, पाण हाज़िर आहियूं। आऊं त अहिड़ो ॾाढो थी वियो आहियां 7-8 साल में, हाणे मूं त तनक़ीद नथी थिए त मूंखे निंड नथी अचे। ऐं आऊं उनखे ओनरशिप सम्झां थो। तनक़ीद तअल्लुक़ जो हसीन रूप आहे। छिनण जो नालो कोन्हे, तनक़ीद ॻंढण जो नालो आहे। तनक़ीद असां वटि बदकिस्मतीअ सां तनक़ीद कोन्हे। आऊं तनक़ीद खे सम्झंदो आहियां त ही ओन कनि था, ही मूं मां उमीदूं भाइनि था, डू मोर ड्रू मोर। असांजी सिंधियुनि जी अमेरिकन पॉलिसी थी वई आहे त अञा वधीक कर, अञा वधीक कर, ड्रू मोर पॉलिसी। अञा घटि छो थो करे? आऊं हुनखे पंहिंजाइप सम्झां थो, ओनरशिप सम्झां थो, कतई उन कोन थो सम्झां, मज़ाक में पुछां। बिस्मिल्लाह, लख दफ़ा उहे ॻाल्हियूं कंदे ग़लति हूंदासीं, ज़रूरु इंसान करे सघूं था ग़लतियूं। मूंसां असां गॾु जेके तइलीमदाननि जी टीम वेठल कोन्हे, जिन तइलीमदाननि खे मूं पंहिंजे तौर ते मूं सम्झो हूंदो, उन्हनि खे इनवाइट बि कयो हूंदो, पोइ आउं ॻोल्हींदो घुमंदो हूंदुसि, फोन ते हा करण खां पोइ वरी मूंखे हथ कोन आया हूंदा। मोटी अची वॉलंटियरली कनि, जेके वाकई एजुकेशनिस्ट आहिनि, जेके सम्झनि था असांखे इंटरनेशनल एक्सपीरियंस आहे, एक्सपोजर आहे, उहे माण्हू न खपंदा, ॿिया कहिड़ा माण्हू खपंदा, कहिड़ो माण्हू असांखे कमु ॾींदो हिन पूरे सिस्टम में।